असी इन शइ में को आर कोन था महसूस करूं। तव्हांजे तॾनि ते अची असां खाधो पीतो आहे। असी नमक हराम कोन आहियूं, असी नमक हलाल आहियूं। असां हमेशह तव्हां जमायत जे लाइ विढ़िया आहियूं। असां माण्हुनि सां पंहिंजा वास्ता ख़राब कया आहिनि, असां माण्हुनि सां पंहिंजा राब्ता तोड़िया आहिनि, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हांजे करे। इन लाइ कया आहिनि त असांखे तव्हां अज़ीज़ आहियो, तव्हांजी इज़त अज़ीज़ आहे, तव्हांजी हैसियत अज़ीज़ आहे। जंहिं वटि तव्हांजी हैसियत कोन्हे उहो असां वटि का हैसियत कोन लहिणी, उन जी असां वटि का हैसियत कोन्हे। जेको तव्हांखे इज़त ॾींदो असीं उन खे इज़त ॾींदासीं। जेको असांजी इज़त कंदो तव्हांजी न कंदो असांखे उन जी इज़त क़बूल कोन्हे। हू पंहिंजे घर ख़ुशि, असीं पंहिंजे घर ख़ुशि। जेको अव्हांजी इज़त कंदो इनशाला उनखे असां वटां इज़त मिलंदी, उनखे मान मिलंदो, उहो असांजे सिर जो साईं आहे। जेको तव्हां सां दुश्मनी रखंदो, जेको तव्हां सां मुनाफ़िक़त कंदो, जेको तव्हांखे चौथे दर्जे जो शहरी सम्झंदो, उहो माण्हू अॼु ॾींहं खां पोइ पंहिंजा कन खोले ॿुधी वठे। इनशा अल्लाह ताला ही जमायत उनखे भरपूर जवाबु ॾींदी, हिन प्लेटफॉर्म तां ॾींदी। राब्ता कमेटी जिलानी जमायत जी महिनतूं रंग लाहींदियूं। ही जमायत हिकिड़े प्लेटफॉर्म ते ईंदी, हिकिड़ी जाइ ते ईंदी, ऐं जेके बि हिननि जे हक़नि खे खाइनि था इनशा अल्लाह ताला उन्हनि खे बाक़ाइदा अॼु ऐलान था करियूं त तव्हां बि पंहिंजी तयारी रखो। असांजी बि तयारी हाणे शुरू आहे। असीं तव्हांखे बाक़ाइदा इन शइ जो जवाबु ॾींदासीं। जॾहिं बि तव्हां असांजी जमायत ॾांहुं का बुरी नियत सां ॾिठो या इन्हनि सां ज़ुल्म करण जी कोशिशि कई त ही जमायत जीअं अॼु ॾिसो पिया इनशा अल्लाह सुभाणे हीअं मैदान में हूंदी। पोइ तव्हीं भले मुक़ाबिलो हिन मज़लूमनि सां करे ॾिसिजो, पोइ तव्हीं मुक़ाबिलो हिननि मज़लूमनि सां करे ॾिसिजो। अवी पंहिंजूं तदबीरूं विढ़ाइजो, असीं पंहिंजूं तदबीरूं विढ़ाईंदासूं। असीं अलाह खां तदबीरूं घुरूं था, असीं अलाह खां रहनुमाई घुरूं था। इनशा अल्लाह ताला ही अकेला कोन हूंदा। ही मज़लूमनि ग़रीबनि मिसकीननि पर ही बाग़ैरत आहिनि, ही बेग़ैरत कोन्हनि। जॾहिं ही गैरत खाई लथा मैदान में इनशा अल्लाह ताला उहे दुश्मन जेके अॼु पंहिंजे पाण खे वॾी ॻाल्हि सम्झनि था उन्हनि खे शायदि पोइ पंहिंजूं जुतियूं बि छॾियो भॼणो पवे। इहो को ॾींहुं परे कोन्हे। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हांखे ॿधी ऐं इतिहाद जी ज़रूरत आहे। महिरबानी करियो हिन सॾ खे सुठी मोट ॾियो, दिलि सां मोट ॾियो, नियत सां मोट ॾियो। अलाह साईं तव्हांखे हिन में जा सभु फ़ाइदा नसीब कंदो। ऐं हिन में पंहिंजे माण्हुनि जी ख़िदमत आहे, पंहिंजे मुल्क जी ख़िदमत आहे। इनशा अल्लाह ताला पाण पाकिस्तान जे अंदरि हिन तंज़ीम खे, हिन पंहिंजी जिलानी जमायत तंज़ीम खे हिकिड़ी अहिड़ी तंज़ीम तौरु इंट्रोड्यूस कंदासीं जंहिंजो वजूद माशाअल्लाह सभु तंज़ीमूं पंहिंजो कमु कनि थियूं, पर इनशा अल्लाह ताला ही घटि में घटि ग़ैर मुतनाज़िया तंज़ीम हूंदी जंहिंमें को तराज़ो कोन हूंदो, जंहिं ते सभिनी माण्हुनि जो इतफ़ाक़ हूंदो त वाक़ई ही माण्हू हक़ सच जी ॻाल्हि कनि था ऐं उन हक़ सच जी ॻाल्हि त सिर्फ़ु ॻाल्हि नथा कनि पर उन ते अमल बि कनि था। इनशा अल्लाह ताला तव्हांजो तारुफ़ इहो हूंदो। ईंदड़ वक़्तनि में इहो ॾींहुं असीं अखियुनि सां ॾिसंदासूं। असांजी रब ताला खां दुआ आहे, तव्हां सभिनी खे चऊं था इहा दुआ करियो ॾींहुं राति अलाह साईं जमायत खे ऐं हिन राब्ता कमेटी जे सॼे जेका बॉडी आहे इन खे, जंहिंजो असीं हिन दाइरो वधाईंदासीं। इनशा अल्लाह सुभाणे तव्हां मां बि काफ़ी माण्हू हिन जा मेंबर हूंदा ऐं तव्हीं ख़ुदि हिन राब्ता कमेटी जो मेंबर हूंदव। हीअ हींअर त सिर्फ़ु 40 माण्हुनि जी कमेटी आहे, इन खां वधीक कोन्हे। हेतिरी सारी हज़ारनि जी तादाद में जिलानी जमायत आहे। जेकॾहिं हीअ 40 मेंबरनि जी कमेटी अॼु हेतिरो कमु करे सघे थी त आउं वॾी ॻाल्हि कोन थो करियां। अगरि 500 माण्हुनि जी कमेटी ठही वई हली त आउं सम्झां थो उमरकोट खे लोॾो अची वेंदो हलियो।